नाज़रीन नमाज़ सां शेयर कंदासीं नए धेरे मां त लाड़काणे जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन में 7 धाड़ेल मारिजी विया आहिनि। इहो चवणु आहे एसएसपी लाड़काणो मसूद बंगश जो। एसएसपी लाड़काणे जो वधीक चवणु आहे त ऑपरेशन दौरान 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। ऑपरेशन दौरान वॾी तादाद में हथियार पिणु हथिया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू त लाड़काणे जे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ पुलिस जो ऑपरेशन कयो वियो आहे। एसएसपी मसूद बंगश जो चवणु आहे त ऑपरेशन में 7 धाड़ेल मारिजी विया आहिनि। ऑपरेशन दौरान 2 एहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। ऑपरेशन दौरान वॾी तादाद में हथियार पिणु हथ कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नवदेरो मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद अबड़ो खां। जी रशीद, इन ऑपरेशन बाबति अपडेट कजो। बिल्कुल लाड़काणो ऐं खेरपुर जी जेको आहे त पुलिस खेरपुर जे कचे वारे पासे बिंडीअ वारे इलाइक़े में जेको आहे त सुबुह सवेर 4 वॻे खां वठी जेको आहे त धाड़ेलनि जा घट घेड़ जेको आहे त बंदि करण खां पोइ ॿोड़ा पतण खे सील करे धाड़ेल इक़बाल नारे जो जेको धाड़ेल बदनाम धाड़ेल नज़रू नारे जो पुटु आहे उनजे टोले जे इतलाह ते जेको आहे त वॾी जेको आहे त गॾियल ऑपरेशन कई आहे, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही तरफ़नि खां पुलिस ऐं धाड़ेलनि जे तरफ़नि खां जेको आहे त फायरिंग जो मुक़ाबिलो थियो आहे। धाड़ेलनि पारां गॾियल हथियारनि सां पुलिस जे बख़्तरबंद गाॾियुनि तोड़े पुलिस जे मथां फायरिंग पिणु कई आहे। पुलिस जो जेको आहे त हिन वक़्तु बि जेको आहे त मुक़ाबिलो जारी आहे, जंहिंमें एसएसपी लाड़काणो पारां 7 धाड़ेलनि जे मारिजण जी तहदीक कई वई आहे। जॾहिं त पुलिस एसएसपी लाड़काणो पारां वधीक जेका आहे त पुलिस नफ़री तौर हथियारनि खे जेको आहे त मुक़ाबले वारे हंधि पहुचण जे लाइ जेको आहे त कॉल कयो वियो आहे। इलाइक़े अंदरि जेको आहे त फायरिंग सबबि जेको आहे त डहकाव पकड़ियल आहे। पुलिस वॾे तादाद में जेको आहे त उते वियल आहे। ॿुधाए थो वञे त जेको आहे त सुबुह सवेर खां ई इहो जेको आहे त मुक़ाबिलो जेको आहे त जारी हो। ऊंदहि में ई पुलिस जेको आहे त हिकमत अमलीअ सां जेको आहे त ॿोड़ा पतंग समेत खेरपुर ऐं लाड़काणे जे धाड़ेलनि जे घटनि घेरनि खे जेको आहे त बंदि करे उन खां पोइ जेको आहे त उन्हनि धाड़ेलनि ते जेको आहे त डायरेक्ट हिट करे उन्हनि ते जेको आहे त चढ़ाई कई आहे। पुलिस खे ॾिसंदे ई उन्हनि हथियारबंदनि जेको आहे त फायरिंग कई आहे। एसएसपी लाड़काणो ॿिनि जेको आहे त पुलिस एहलकारनि जे ज़ख़्मी थियण जी पिणु तस्दीक कई आहे। हिन वक़्तु मुक़ाबिलो जारी आहे। जी अच्छा रशीद, इहो बि ॿुधाइजो जेके 7 धाड़ेल मारिजी विया आहिनि हिननि जा पुलिस तफ़सील ॾिना आहिनि या कोई जेके धाड़ेल आहिनि उहे गिरफ़्तार बि कया विया आहिनि? असल में एसएसपी लाड़काणे जो चवणु आहे त हिन वक़्तु बि जेको आहे त मुक़ाबिलो जारी आहे। धाड़ेलनि खे पुलिस पंहिंजे तहवील में वरितो आहे, जंहिंखां पोइ उन्हनि जा मुक़ाबले खां पोइ जीअं ई इहो मामिलो वाइंड अप थींदो उन्हनि जा लाश नोंदरो जेको आहे त आंदा वेंदा, जिते उन्हनि जी सुञाणप कई वेंदी त इहे केरु ऐं इन्हनि ते केतिरो इनाम आहे। अलबत्ता हिन वक़्तु बि जेको आहे त मुक़ाबिलो जारी आहे। वधीक इज़ाफ़ी नफ़री ऐं हथियारनि खे जेको आहे त तलब कयो वियो आहे। पुलिस जेको आहे त हथियार खणी जेको आहे त जेके वाक़े वारे हंध ते जेको आहे त रवानी थी वई आहे। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।